Media. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कासिम ख़ासकली। अमां ॾिसी रहिया आहियो STN न्यूज़। सकरण मां सुहेल चांडियो जी रिपोर्ट ॾींदा हलूं त सिंध में इम्कानी वधंदड़ कोरोना वायरस सबबु कयल लॉकडाउन जे करे पोरियत तबिको पोरियो न मिलण सबबु फाका कशी करण ते मजबूर थी वियो आहे। हुकूमत पारां राशन न मिलण करे झोली फंड करे पिनण ते मजबूर आहे। सकण शहर जे अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि पारां वार्ड नंबर 11 जे काउंसलर पारां राशन न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कंदे कॉलोनी जे मुखियर माण्हुनि वटि झोली झली। उन मौक़े ते मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त असांजे तक जो काउंसलर राशन मिलण बावजूदि असांखे राशन नथो ॾिए ऐं तज़ीलील जो निशानो बणाए थो, जंहिं सबबु असां पिनण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त टाउन कमेटी पारां जारी कयल राशन मुस्तहिक़ माण्हुनि खे ॾियण बजाए सिफ़ारिशी माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। हिननि वस वारनि खे अपील कई आहे त संदन मदद कई वञे। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।